ओ जवान जेको मुस्तफा करीम जे भाकुर में आ ओ नशाई नशो पी उनके गारियूं न दे उनके घट वध न गाला उन जी गुस्ताखी न कर अञा हुर इन दुनिया ते मौजूद आहिन खुदा जो कसम हुर न को पागारे जी गुस्ताखी बर्दाश्त कंदो न को अहले बैत जी गुस्ताखी बर्दाश्त कंदो न को सहाबी जी गुस्ताखी बर्दाश्त कंदो न को मदीने वारे मीर जी गुस्ताखी बर्दाश्त कंदो। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी हजरत सैयदना फारूक आजम तो सुभान अल्लाह केरा बाचो फारूक आजम अशैतान यफिरु मिन जिल्ल उमर शैतान उमर जे पाछे खां भजंदो आ ओ भंगाई ओ चरसाई ओ नभागो जेको पंहिंजे पान खे बणी भले खणी शाह सदराए पर सरे आम महफिल में तमा वा क्लिप बुधी कोन सघंदो खुदा जी ज़ात बाबरका जो कसम आ के दाहिरन जे के चंगे मुर्स के को एड़ी गार न थो दे सके को मोजादा केड़ी भी ज़ात वारो जमा भट्टी आया असा जे कौम जे के सरदार के एड़ी को गार दे मोजादा को केड़ी भी कौम सा ताल्लुक रखण वारो होजे केड़ी पार्टी सा ताल्लुक रखण वारो होजे उन पार्टी जे अगवान के सरे आम एड़ी जे करे को गार दे उन पार्टी वारा उठी बेंदा उन कौम वारा उठी बेंदा उन खानदान वारा उठी बेंदा उन कबीले वारा उठी बेंदा वो भंगाई चरसाई निभागो नशाई सरे आम महफिल में सैयदना फारूक आजम रज़ी अल्लाह तआला अन्हु जी ज़ात बाबरकात जी गुस्ताखी करे लाउडते भी करे गारियूं दे कच्चू गारियूं दे उन खां पोइ न पाक हस्तियते जेको लफ्ज कवे त अल्लाह उन लफ्ज मुताबिक कुरान जो आयतूं नाज़िल करे अल्लाह तो के उम्रो नसीब करे चो आमीन अल्लाह तो के हज नसीब करे रब करीम जी ज़ात बाबरकात के मुस्तफा जो मदीनो देखारे मोहब्बत वारन खे मिलंदो आ बेहद प्यार मदीने में मोहब्बत वारन खे मिलंदो आ बेहद प्यार मदीने में छोट यतीम ऐं बेवाह जो आया मदीने में मोहब्बत वारन खे मिलंदो आ बेहद प्यार मदीने में सिर्फ मुना के मदीने शहर में आ न मज़ो ईंदो सिर्फ मुनाफिक के मदीने शहर में आ न मज़ो ईंदो मोमिन जी दिल ठरंदी माने खूब करार मदीने में मोहब्बत वारन खे मिलंदो आ बेहद प्यार मदीने में मोहब्बत वारन खे मिलंदो आ बेहद प्यार मदीने में सुभान अल्लाह उन मदीने में मुस्तफा करीम जो रोज़ो आ उन रोज़े पाक में महबूब जे भाकुर में हजरत अबू बकर सुतो पियो आ त अबू बकर जे पासे में उमर फारूक भी सुतो पियो आ ओ जवान जेको मुस्तफा करीम जे भाकुर में आ ओ नशाई नशो पी उनके गारियूं न दे उनके घट वध न गाला उन जी गुस्ताखी न कर अञा हुर इन दुनिया ते मौजूद आहिन खुदा जो कसम हुर न को पागारे जी गुस्ताखी बर्दाश्त कंदो न को अहले बैत जी गुस्ताखी बर्दाश्त कंदो न को सहाबी जी गुस्ताखी बर्दाश्त कंदो न को मदीने वारे मीर जी गुस्ताखी बर्दाश्त कंदो। नारे विलायत मोजा दोस्त सदीद मुसलमान भा अल्लाह जी ज़ात बाबरकात जो कसम मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उम्रो शरीफ करण जे लाइ आया तो सुभान अल्लाह
हबीब जने उमरतुल क़ज़ा क़ज़ा वारो उमरो करण जे लाइ महबूब आया नबी सिंह काबतुल्लाह जो तवाफ कयो फारूक आज़म गॾु हो हज़रत फारूक आज़म महबूब जी ख़िदमत में अर्ज़ करे या रसूल अल्लाह वत्तख़िज़ू मिन मक़ाम इब्राहीम मुसल्ला इन सां मिलंदड़ जुलंदड़ लफ़्ज़ फारूक आज़म नबी सिंह जी ख़िदमत में अर्ज़ कया या रसूल अल्लाह मुंहिंजी दिलि थी चवे काबे जे साम्हूं मक़ाम इब्राहीम लॻो पियो आहे मक़ाम इब्राहीम हिकिड़ो पत्थर आहे ओ पत्थर जंहिं ते ख़लीलुल्लाह बीही काबतुल्लाह शरीफ़ जी तामीर कई आहे पर उन पत्थर अल्लाह जे नबी सां मोहब्बत जो इज़हार कयो आहे जो मेण खां वधीक नरम थी ख़लीलुल्लाह जे पेरनि जा नक्श पंहिंजे जिस्म में ठाहे जॾहिं नबीअ जे कदमनि खे पंहिंजे सीने सां लॻाए छॾी ओ मेण खां वधीक नरम पत्थर थियो नक्श ठया अल्लाह करीम खे ओ पत्थर जी अदा अहिड़ी पसंद आई ॿिया पत्थर त मके में खोड़ उछलाया पिया आहिनि पर जंहिं ते ख़लीलुल्लाह कदम लॻा ऐं पत्थर पंहिंजी मोहब्बत जो इज़हार कयो अल्लाह सी फरमायो इब्राहीम इन खे काबे जे साम्हूं लॻा मुस्तफा मीर खे बरबसी हुकुम फरमायो मुंहिंजा महबूब इन मक़ाम इब्राहीम खे काबतुल्लाह जे साम्हूं लॻा अचण वञण वारा जिते काबे जो तवाफ कंदा तो ते मुझे खलील जे कदमन जी ज़ियारत भी कंदा अल्लाह जे नबी जा जे जगह ते कदम लगंदा आहिनि अल्लाह सी फरमाईंदो आहे मन युअज़्ज़िम शआइर अल्लाह फइन्नहा मिन तक़वल क़ुलूब जेको अल्लाह जे निशाननि जी ताज़ीम कंदो इज्जत कंदो अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात उन जे दिल में तक़वा ऐं परहेज़गारी जो नूर पैदा कंदो आहे।